अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइच सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे अंदरि जेको हिन वक़्तु मंज़रनामो आहे, जेके सरगर्मियूं आहिनि उहे सभु जेके आहिनि चूंड जे हवाले सां हलनि पियूं। अदालतुनि जे अंदरि बि जेके मामला हलनि पिया उन्हनि जो बि सिधी तरह या अणसिधी तरह तालुक़ चूंडुनि सां आहे। ऐं सियासी पार्टियुनि जी जेका सरगर्मी आहे उन जो बि सिधो सो वास्तो जेको आहे उहो चूंड सां आहे। जोड़ तोड़ थिए पई ऐं जोड़ तोड़ जे हवाले सां जेके हिक ॿिए सां वाइदा वचन कया वञनि पिया, जेका अंडरस्टैंडिंग थिए पई, वरी उन अंडरस्टैंडिंग खां पोइ असांखे नज़र अचे थो पियो त शयूं हिकिड़नि ते इतफ़ाक़ थिए थो, पर उहो वरी शयूं उहे अॻिते वधंदे नज़र नथियूं अचनि। बहरहाल दिलचस्प सूरत हाल इहा आहे जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेका कल्ह ख़बर आई, ऐं उहा ख़बर इहा आई त तहरीक इंसाफ़ जो जेको केस हुयो इलेक्शन कमीशन वटि, जंहिंमें जेको आहे जेका उन्हनि इंट्रा पार्टी इलेक्शन जे हवाले सां जेको महफ़ूज़ कयल फ़ैसिलो हुयो कल्ह उहो ॿुधायो वियो। ऐं उनखां पोइ इलेक्शन कमीशन वाज़े करे छॾियो त तहरीक इंसाफ़ जो जेको आइन आहे उन मुताबिक़ उहे इंट्रा पार्टी इलेक्शन न थिया हुआ, तंहिं करे उहे पार्टी इलेक्शन कमीशन क़बूल न कया। इन जो मतिलबु आहे त तहरीक इंसाफ़ जेको बैरिस्टर गोहर खे जेको पंहिंजो चेयरमैन मुक़ररु कयो हुयो, चूंडियो हुयो जेको उन्हनि जे बक़ौल, त उहा चूंड जेका आहे उहा इलेक्शन कमीशन मञण खां इनकार कयो। त उनजो मतिलबु इहो थियो त हाणे तहरीक इंसाफ़ हिकिड़े पार्टी जे तौर ते जेका उनजी जेका इंट्रा पार्टी इलेक्शन खां पोइ जेका उनजी रजिस्ट्रेशन इलेक्शन कमीशन में थियणु घुरिजबी हुई, उहा ईअं सम्झो त हाणे हिन वक़्तु उनजी कानूनी हैसियत न रही आहे। उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे जॾहिं उहा पार्टी उनजी रजिस्ट्रेशन इलेक्शन कमीशन वटि उहा उनजी कानूनी हैसियत जेका उहा न रहंदी, त उनजो मतिलबु इहो आहे त उहो चूंड निशान बि जेको आहे उहो उन वटि न रहंदो। हाणे तहरीक इंसाफ़ जो मसइलो इहो आहे त उनजो जेको बानी चेयरमैन हुयो उन खे त ज़ाहिर आहे उहो हाणे उन जी फ़ोटो या उन जो जेको आहे इहो इलेक्शन कैंपेन जे अंदरि पंहिंजे वॉल पोस्टर्स ते या उन ते या उन जी जेका अपीलूं या उन जी तक़रीर या उहो अची इलेक्शन कैंपेन खे लीड करे, उहो त ज़ाहिर आहे मुमकिन कोन्हे को, पर पार्टी खे को फेस हुजे, पार्टी जी का बॉडी हुजे, को चेयरमैन हुजे, उहो बि न रहियो। ऐं पार्टी जेका इलेक्शन कमीशन जे अंदरि जेका रजिस्ट्रेशन आहे उहा बि न रही, ऐं पार्टी जो जेको निशान आहे इलेक्टोरल सिंबल जेको चइबो चूंड निशान, उहो बि न रहियो। त हाणे इलेक्शन पार्टी इहा कहिड़नि बुनियादनि ते विढ़ंदी ऐं उनखे कहिड़ा चैलेंजिस हूंदा। ऐं हेल ताईं जेको अॼु ॾींहं ताईं जी जेका इतला आहे त पिशावर हाई कोर्ट में चयो वियो हो त PTI जेका इन फ़ैसिले खे चैलेंज कंदी, पर उहो फ़ैसिलो फ़िलहाल उनमें ताख़ीर कई वई आहे। ऐं PTI जे ज़िम्मेवारनि जो चवणु इहो आहे त जेका इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी जेका तसदीक़ थियल जेको कॉपी उन्हनि खे मिलंदी, तॾहिं हू कोर्ट में उनजे ख़िलाफ़ु अपील करे सघंदा। तंहिं करे उहा तसदीक़ थियल कॉपी न मिली आहे। तंहिंजे करे टे रुकनी जेका आहे पंहिंजो कानूनदाननि जी टे रुकनी कमेटी आहे, जंहिंमें बैरिस्टर अली ज़फ़र आहे, हामिद ख़ान साहब आहिनि ऐं उनखां अलावा बैरिस्टर गोहर साहब आहिनि। इहे टई ॼणा जेके आहिनि उनजे बारे में फ़ैसिलो कंदा त कहिड़े वक़्तु कहिड़े बुनियादनि ते ऐं कहिड़ा ग्राउंड्स वठी कहिड़ी कोर्ट जे अंदरि उन खे जो आहे उहो करिणो आहे। उहे फ़ैसिला उन्हनि टिनि रुकनी कमेटी खे करणा आहिनि। बहरहाल तहरीक इंसाफ़ जो इहो मसइलो आहे। ऐं लेवल प्लेइंग फील्ड जे हवाले सां बि ख़ुदि सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु हो त तहरीक इंसाफ़ खे लेवल प्लेइंग फील्ड कान पई मिले। इहा हिकिड़ी वॾी ख़बर हुई। यकीनी तौर ते उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। जॾहिं सुप्रीम कोर्ट चई छॾे त हिकिड़ी पार्टी खे लेवल प्लेइंग फील्ड कान पई ॾिनी वञे, त पोइ उनजो मतिलबु चूंडुनि में छा थींदो। उन सां गॾोगॾु गुफ़्तगू कंदासूं त बलोचिस्तान जी सूरत हाल ते। बलोचिस्तान जी सूरत हाल इहा आहे त बलोचिस्तान मां हिकिड़ो पंहिंजो वॾो मार्च निकितो। उहो मार्च जेको आहे उनजी अॻुवाणी डॉक्टर महरंग बलोच ऐं ॿियनि पंहिंजो फीमेल्स पे कई, औरतुनि जी अॻुवाणी कई। उहो मार्च जेको आहे केज खां थींदो, तुर्बत खां थींदो, कोयटा खां थींदो। उहो जॾहिं पंजाब जे इलाइक़े तौसा शरीफ़ ऐं डेरा गाज़ी ख़ान वारनि इलाइक़नि में पहुतो त उते उनजा तमामु वॾा इस्तक़बाल थिया। उनखां पोइ जॾहिं हू इस्लामाबाद पहुतो त इस्लामाबाद में उन मार्च खे रोकियो वियो। ऐं रोकण खां पोइ उहे जेके मार्च जा जेके शरीक थींदड़ औरतूं तोड़े मर्द हुआ, उन्हनि खे गिरफ़्तार करे इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि में रखियो वियो। जंहिंखां पोइ हिकिड़ी वॾो किराए थी पूरी सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एहतिजाज थिया। जंहिंखां पोइ हिकिड़नि खे जेको आहे
वापसि बस में कोयटा मोकिलियो, जॾहिं त डॉक्टर महरंग बलोच ऐं ॿिया जेके हुआ उन्हनि वापसी खां इनकार कयो, जंहिंखां पोइ उन्हनि खे छॾियो वियो। अॼु डॉक्टर महरंग बलोच ऐं उनजे साथियुनि जेको आहे नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाजी हड़ताल ते वेठा उहे, ऐं उन्हनि कैंप हई ऐं उहो जेको आहे उन्हनि जी कैंप जे हवाले सां बहरहाल इहो अॼोके प्रोग्राम में असां इन ते डिस्कस न कंदासूं त इहो सॼो मार्च छा थियो, उन ते असां प्रोग्राम करे चुका आहियूं, ईंदड़ ॾींहंनि में वरी कंदासूं। पर इन सॼी जेका मूवमेंट आहे, छाकाणि त इन खे पोयां वरी जेके उन्हनि नाराज़ जेके बलोच अॻुवाण चया वेंदा आहिनि, जेके पहाड़नि ते चढ़ियल आहिनि, उन्हनि जी सपोर्ट बि आहे, उन्हनि जी अपील बि जेको आहे उन हवाले सां आई आहे त इलेक्ट्रोल सिस्टम जे अंदरि, इलेक्शन जे अंदरि जेको आहे उनजो छा इम्पैक्ट पवंदो बलोचिस्तान जे सियासी मंज़रनामे ते, हिन सां जेका इलेक्शन उते थींदी बलोचिस्तान जे अंदरि उन ते उनजो कहिड़ो इम्पैक्ट पवंदो, उनजो बि अॼोके प्रोग्राम में कोशिशि कंदासूं त उनजो जाइज़ो वठूं। उन सां गॾोगॾु टियों जेको अहम मौज़ू हूंदो उहो थींदो PMLN जे लाइ जेके चैलेंजिस आहिनि। PMLN तोड़े जो इहो तासुर ॾिनो पियो वियो ऐं उन पाण बि ॾिनो पए ऐं मुख़्तलिफ़ हल्कनि खां बि इहो तासुर ॾियारियो पियो वियो। ख़ासि तरह जीअं पाण काफ़ी दफ़ा उन ॻाल्हि खे रिपीट कंदा रहिया आहियूं त मियां नवाज़ शरीफ़ साहब खे पाकिस्तान जे हाई कमिश्नर सी ऑफ कयो, उनखां पोइ हालांकि कन्विक्टेड माण्हू हो, उनखे सी ऑफ कयूं ऐं उनखां पोइ वरी जॾहिं हू इस्लामाबाद लथा त उनजी वेरिफिकेशन लाइ सॼो अमलो उते एयरपोर्ट पहुतो ऐं उनखां पोइ जॾहिं हू लाहौर लथा त सिधा हलिया विया, पंहिंजो जलसे खे ख़िताब कयूं, का गिरफ़्तारी कोन थी, सभु मामला ज़मानतूं वमानतूं ऐं उनखां पोइ केस जेके हुआ उनजे सज़ाऊं जेके हुयूं उहे बि ख़तमु थियूं ऐं उनखां पोइ जेके माण्हुनि जे बारे में मुख़्तलिफ़ इलेक्टेबल्स जे बारे में जेको अॻुवाट इहो तासुर हुया त उहे ॿियनि पार्टियुनि में वञनि पिया, पोइ वरी उन्हनि PMLN में वञणु शुरू कयो, जंहिंखां पोइ इहो तासुर मुल्क जे अंदरि जुड़ियो त शायदि हिन भेरे जीअं 2018 में PTI जे बानी खे जेको आहे सपोर्ट मिली हुई, शायदि हिन भेरे उहा मियां नवाज़ शरीफ़ साहब खे मिले पई। बहरहाल उहा सभु ॻाल्हियूं पंहिंजे हथ ते उनजे बुनियाद ते अलायंसिस थिया। इस्तेकाम पार्टी सां बि पंजाब जे अंदरि हुननि अलायंस कयो, चौधरी बिरादरान सां बि, काफ लीग सां बि हुननि अलायंस कयो सीट एडजस्टमेंट जे हवाले सां। हिते सिंध में MQM सां जेको आहे मीटिंग्स थियूं, ख़्वाजा साद रफ़ीक ऐं ॿिया अॻुवान हिते पहुता, उन्हनि जी मुलाक़ातूं थियूं ऐं चयो वियो त असां सीट एडजस्टमेंट कंदासूं। पर उहे सीट एडजस्टमेंट वारा मामला जेके आहिनि उहे असांखे सिधी रीति स्मूथली जेके अंग्रेज़ी लफ़्ज़ात उहे नज़र कोन पिया अचनि, छाकाणि त NA42 आहे कराची जी सीट जेका अॻे NA249 हुई, जंहिं ते गुज़िरियल इलेक्शन में 2018 में जेकॾहिं असां स्लाइड बि तव्हांखे ॾेखारियूं 2018 जा जेके नतीजा आहिनि, असां पंहिंजी जेका प्रोडक्शन टीम आहे उनखे गुज़ारिश कंदासीं जेकॾहिं उहे ॾेखारे सघनि त 249 जेका हुई 2018 जी चूंडनि में, इहा सीट जेका आहे उहा कराची वेस्ट जे अंदरि आई। तव्हां ॾिसी सघो था असांजी स्क्रीन ते, उहा फैसल वावडा साहब खटी हुई 35,349 वोट खणी, जॾहिं त ॿियो नंबर उन सीट ते जेको उम्मीदवार हुयो उहो पाकिस्तान मुस्लिम लीग जो मरकज़ी सदर मियां शहबाज शरीफ़ साहब हुयो, जंहिं 34,626 वोट खया हुया, यानी 1000 खां बि घटि मार्जन, 800 कुझु वोटनि जे मार्जन ते उहा ठही हुई। ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त उन सीट ते जेको 3 नंबर वारी पार्टी हुई उहा MQM कोन हुई, उहा पीपल्स पार्टी बि कोन हुई, उहा 3 नंबर वॾी पार्टी जेका हुई उहा TLP हुई, जंहिं 23,981 लॻभॻि 24,000 वोट खया हुया। ऐं उनखां पोइ जेका चौथो नंबर पार्टी हुई उहा बि न MQM हुई ऐं ना ई वरी जेको आहे चौथो नंबर पार्टी MQM पाकिस्तान आई हुई, जंहिं 13,534 वोट खया हुया। 5 नंबर ते अताउल्ला शाह MMA जा हुया, जंहिं 10,000 वोट खया हुया। ऐं उनखां पोइ जेको आहे कादिर मंदोखेल साहब हुयो, जंहिं 7,200 कुझु वोट खया हुया। ऐं PSP जेको मुस्तफ़ा कमाल साहब जी पार्टी आहे उहा 8 नंबर ते आई हुई, जंहिं कुल ई पंहिंजो 1,617 वोट खया हुया। इहो 2018 जा नतीजा हुया। ऐं शहबाज शरीफ़ साहब उन सीट ते जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे फॉर्म जमा कराए छॾियो आहे ऐं उन सीट ते मुस्तफ़ा कमाल साहब जेको आहे उहो MQM पाकिस्तान जे पारां जेको आहे उहो फॉर्म भरियो आहे। ऐं MQM अॼु उन हवाले सां बाक़ाइदगी सां हिकिड़ो बयानु जारी कयो आहे। उनजो चवणु इहो आहे त NA242 ते PMLN सां का बि जेका आहे असांजी जेका सीट एडजस्टमेंट ते को मुआहिदो या को का ॻाल्हि तइ थियल नाहे। मतिलबु PPI सां यानी IPP यानी इस्तेकाम पाकिस्तान पार्टी सां बि जेके सीट एडजस्टमेंट वारा मामला रोले जो शिकार आहिनि, MQM सां बि जेका सीट एडजस्टमेंट जा
मामला जेके उहे रोल जे शिकार आहिनि। PMLQ सां जेके उन्हनि जा सीट एडजस्टमेंट जा PMLN जा जेके मामला आहिनि उहे बि रोल जे शिकार आहिनि, छाकाणि त कुझु ॾींहं अॻु में चौधरी शफ़ात साहब जेको आहे उन हवाले सां चयो हुयो त उन्हनि जी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सीट एडजस्टमेंट जे हवाले सां उहे नथियूं थियनि। इन्हनि मौज़ूअनि ते जेको प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासूं। मुल्क जा नामवर ऐं सीनियर सहाफ़ी जनाब सुहेल सांगी साहब असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि, जॾहिं त असांजा ॿिया जेके सीनियर साथी सहाफ़ी आहिनि ऐं तजनिगार आहिनि जनाब शाहीन कुरैशी साहब उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। तव्हां ॿिन्ही दोस्तनि खे ख़ुशि आमदीद चवंदे सांगी साहब जी छा था सम्झो जेका ही PTI जे हवाले सां जेका डेवलपमेंट थी आहे? इहो वॾी डेवलपमेंट आहे। इन जे नतीजे में मतिलबु त जेकॾहिं हीअ कोर्ट में वञनि था ऐं कोर्ट इन्हनि खे रिलीफ ॾिए थी त पोइ त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। ऐं रिलीफ केतिरो थी ॾिए, कीअं थी ॾिए, उन में ज़ाहिर त अञा वक़्तु बि थोरो आहे, छो त हिननि खे मुंहिंजे ख़्याल में जनवरी जे पहिरें हफ़्ते ताईं जो आहे। त उहो जेके नथी ॾिए त पोइ जेको आहे सो PTI इन सॼे इलेक्शन जे मैदान खां ॿाहिरि आहे। PTI सियासी मैदान में त रही सघे थी, पर एज़ ए पॉलिटिकल पार्टी हू इलेक्शन जे मैदान खां ॿाहिरि आहे, छो त हुन वटि को बि इलेक्शन चूंड जो निशान कोन्हे। ऐं हिन जा जेके बि हामी आहिनि, जेके बि हिननि जा मेंबर आहिनि, उहे कंहिं हिकिड़े उन बैनर हेठि जेको आहे सो चूंड नथा विढ़ी सघनि। त हिकिड़ो त इहो थी वेंदो त हीअ मतिलबु त पंजाब में ख़ासि तरह सां इन जो वॾो इम्पैक्ट ईंदो। जेकॾहिं पंजाब में इहा सूरत हाल बीहे थी त पोइ उन जो मतिलबु इहो थींदो त उहो हिकिड़ी हद ताईं उते बि अफेक्ट कंदो त कहिड़े तरीक़े सां KP में बि, ख़ैबर पख्तूनख्वा में बि उन जो बि हिकिड़ो असरु ईंदो। बाक़ी इन जो को बि असरु सिंध में को वॾे पैमाने ते न ईंदो। उते बि जेका पंजाब जी सूरत हाल आहे उहो शाहीन साहब पाण खे वधीक बहितर तौर ते ॿुधाए सघे थो। अॼु मुंहिंजी लाहौर जे ॿिनि टिनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थी पए ऐं उन मुख़्तलिफ़ तजिया ख़बरूं ॾिठियूं पए। उन में ॾाढी इंट्रस्टिंग शइ आई आहे त ख़ुदि नवाज़ लीग कोई सर्वे करायो आहे। उन सर्वे में बि जेके हुनखे अचनि पियूं त क़ौमी असेंबली जूं सीटूं ई खणी पिया सघनि 80 खां 90 95 ताईं। अच्छा, 80 वॾियूं सीटूं? हा, 80 वॾियूं सीटूं आहिनि। पर दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि 2018 जी चूंडुनि में बि नवाज़ मुस्लिम लीग नून खे उते जेके चूंडूं जेके सीटूं मिलियूं हुयूं उहे 80 हुयूं। त लॻभॻि इहो आहे त जहिड़े तरह सां मतिलबु त इहा सिचुएशन बीहे थी त उनखे जेका 18 वारी सिचुएशन आहे उन में थोरो 19 फ़र्क़ु थी सघे थो। अच्छा, इहो उन सूरत में जॾहिं PTI पंहिंजे इन बले जे निशान पंहिंजे चेयरमैन समेत गुम आहे, गाइब। ऐं उहा जेका गुज़िरियल भेरे त PTI खे चेयरमैन बि हो, बैट बि हुई, पर उन सां गॾोगॾु ताक़त ते जेको आहे पंहिंजो नादीदा क़ुवतुनि जी जेका सपोर्ट बि हुई उहा बि। अच्छा, उते जेका उन सर्वे जी जेका मूंखे जीअं दोस्तनि ॿुधाए पे, जंहिंखे मूं क्रॉस चेक करण जी कोशिशि कई पे, उन में इहो त पीपुल्स पार्टी कंहिं न कंहिं तरीक़े सां हू उते हिकिड़ो 20 खां 30 सीटूं पंजाब में कढे थी। अच्छा, इहो जेकॾहिं सिचुएशन आहे, जेकॾहिं इन खे ॾिसिजे त पोइ 54 सीटूं पीपुल्स पार्टी जूं 18 वारी इलेक्शन में सिंध में हुयूं। समवेयर उहे सीटूं इंटैक्ट रहनि थियूं। जेकॾहिं इहा सिचुएशन बीहे थी त इहे सीटूं ईअं आहिनि जीअं सर्वे 54 न हुयसि मुंहिंजे ख़्याल में, ॾिसो बसि मिलाए 54 हुयूं। त उन में इहो जनरल सीटुनि में 61 मां 54 पीपुल्स पार्टी न हुयूं। हा, त उहे जनरल सीटूं मतिलबु सभु मिलाए हुयूं। त उन में मतिलबु त हुन वटि इहो पियो बीहे त पोइ त पीपुल्स पार्टी जेकॾहिं उतां 20-25 सीटूं खणे थी त पोइ त जेको मामिलो आहे उहो इहो आहे त नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी ॿई हिकिड़ो 19-20 बीठल आहिनि। कंहिंजूं 5 सीटूं मुमकिन आहे त नून लीग जूं वधीक हुजनि, 10 सीटूं वधीक हुजनि ऐं हिन जूं बि उनजे लॻभॻि हुजनि। पर हिकिड़ो चङो ख़ासो तइदादु जेको समवेयर जेको आहे सो 50 खनि उमेदवारनि जो थी सघे थो, उहे जेकॾहिं ॿाहिरि बीठल आहिनि त पोइ हिकिड़ी तमामु हिकिड़ी अनस्टेबल क़िस्म जी गवर्नमेंट, उहो उन सूरत में ख़ासि तरह सां जेकॾहिं इहे ॿई पार्टियूं पाण ते नथियूं गॾिजनि त पोइ उहा बि जेकॾहिं गॾिजी वियूं त पोइ त स्टेबल गवर्नमेंट थींदी। चलो, कुरैशी साहब का उठो था। कुरैशी साहब, आप किस तरह देखते हैं ये जो सूरत हाल PTI के साथ बनी है और उसका इम्पैक्ट जो है, ख़ास तरह जिस तरह सांगी साहब बता रहे थे कि पंजाब के अंदर कोई सर्वे हुआ है और वहाँ पे खुद PMLN ने करवाया है और वो जो
قیادت کی دعویٰ تھی کہ وہ جو ہے اپنا 141 میں سے 120-30 سیٹیں لیں گے. اب جو ان کا اپنا سروے ہے وہ بتا رہا ہے کہ 80 سے 90 سیٹوں سے زیادہ وہ نہیں لے رہے. آپ کی اطلاعات اور آپ کا تجزیہ کیا کہتا ہے, خاص طور پر پی ٹی آئی کے پرسپیکٹو میں اس وقت چیزوں کو کس طرح دیکھ رہے ہیں پنجاب کے اندر؟ شکریہ اپنا فیاض صاحب, آپ نے بھی بہت اچھا ملک کے سیاسی منظرنامے کو جو ہے ناظرین کے لیے پیش کیا ہے, اور سائیں سانگھی صاحب نے بھی جو ہے اپنا بڑا اچھا ایک انالیسس دیا ہے, اور اسی کے تسلسل میں آگے جاؤں گا تاکہ ریپیٹ نہ ہو کچھ باتیں. تو جہاں تک پنجاب کی صورتحال ہے, اس سے پہلے میں یہ بتا دیتا ہوں کہ یہ ایک جو سپریم کورٹ کی طرف سے یہ فیصلہ ہوا ہے, تو اس میں سمجھتا ہوں کہ جو عطر من اللہ صاحب نے کہا کہ بھئی ملک کی آدھی عمر مدت 35 سال کے لگ بھگ تو مارشل لاء میں اور منتخب حکومتوں کے علاوہ گزر گئے, تو میں سمجھتا ہوں کہ انہوں نے جو آئینی حکومتوں کے خاتمے کی بات کی ہے اس میں بہت اچھی باتیں کی ہیں, لیکن انہوں نے بھٹو صاحب کی شہادت کا بھی ذکر کیا, نواز شریف کا بھی ذکر کیا, لیکن ایک جو حالیہ کنٹمپریری دور کی, ہم عصر دور کی ایک بات بھول گئے ہیں کہ جو آئین کی خلاف ورزی جو ہے وہ تو غیر آمرانہ قوتوں نے بھی کی, خود جو ہے اسمبلی کو توڑنے کا فیصلہ جو ہے پی ٹی آئی کے بانی نے بھی کیا, عمران نے, اور دوسرے نمبر پر صدر مملکت نے بھی کیا, اور ڈپٹی اسپیکر نے بھی کیا کہ اسمبلی توڑ دی گئی. تو جب ایک جمہوری راستے سے ہٹا جاتا ہے تو میں سمجھتا کہ بہت مناسب ہوتا. نہیں سر, اس کو تو اگر آپ اس طرح دیکھتے ہیں پھر تو آپ کو یاد ہوگا کہ جب نواز شریف کی حکومت ختم کی گئی اور پھر عدالتوں نے پاکستان کی تاریخ میں پہلی مرتبہ وقت پہ ایک اسمبلی بحال کر دی, تو نواز شریف پھر جو پریشر آیا جس کو کاکڑ فارمولا کہتے ہیں, وہ جو وحید کاکڑ صاحب کا پریشر آیا تو وہ اس نے بھی اسمبلی توڑنے کی تجویز دے دی تھی اسحاق خان کو. جی تم بھی جاؤ یہ بھی جائے. یہ کہ آپ بالکل حقائق کے مطابق بات آپ نے کی ہے, لیکن میں یہ صرف یہ کہنا چاہ رہا تھا کہ جو چونکہ یہ حالیہ دنوں کے اندر ہی جن کا کیس سن رہے تھے وہ بھی جو ہے آئین کی خلاف ورزی کرتے ہوئے, چونکہ آئین کے اندر جو ہے تحریک عدم اعتماد لانا جو ہے وہ ایک آئینی جو ہے طریقہ کار ہے, تو انہوں نے اسمبلی توڑنے کو مناسب سمجھا, صدر صاحب نے اسمبلی کو توڑنا مناسب سمجھا, ڈپٹی اسپیکر صاحب نے اسمبلی توڑنا مناسب سمجھا. تو کیا ہی بہتر ہوتا کہ عطر من اللہ صاحب جن کی درخواست سن رہے تھے. چلیں قریشی صاحب, آپ کا تبصرہ جو پنجاب کے اندر الیکشن کے حوالے سے ہے وہ وقفے کے بعد ہم آ کے آپ سے پھر معلوم کرتے ہیں کہ یہ تو آپ نے جسٹس عطر من اللہ صاحب کی بات پہ ایک تبصرہ کر دیا, لیکن اصل جو ہمارا سوال تھا وقفے کے بعد آ کے آپ سے وہیں سے کنیکٹ کرتے ہیں. ناظرین اٹھتا وقفہ واپس پروگرام کرتے ہوئے کر رہے جو ویلکم بیک ناظرین پروگرام جس سلسلے کرتے ہوتا ہوں. قریشی صاحب آپ کی طرف آتے ہیں, لیکن اب میں ایک آپ کو ظاہر احساس ہوگا کہ ٹائم ہمارے پاس بہت مختصر ہے اور ہم نے چیدہ چیزوں کو کور کرنا ہے. ایک ریفارمولیٹ کرتا ہوں سوال کو کہ یہ جو اب صورتحال ہے پی ٹی آئی کے ساتھ, نہ الیکٹرل اسمبل ان کے ساتھ ہے, نہ ان کی قیادت ان کے ساتھ ہے, اگر وہ ان کے لوگ آزاد امیدوار کے طور پر کھڑے ہوتے ہیں تو کیا آپ کے خیال میں پھر بھی وہ اس اسٹرینتھ کے ساتھ اپنا جلوہ دکھا سکیں گے جو سمبل اور اپنا قیادت کے ساتھ ہوتا؟ دیکھیے, میں یہ سمجھتا ہوں کہ اس کا نقصان ہوگا اگر وہ وداؤٹ سمبل اور قیادت کے بغیر پی ٹی آئی جو ہے الیکشن میں آتی ہے. اس کی وجہ ہے کہ جب یونیفارم اگر سمبل نہیں ہوگا, کسی کے پاس کوئی سمبل ہو, کسی کی, کیونکہ انڈیپینڈنٹ کو تو متعلقہ حلقے کی بنیاد پر جو ہے آر او جو ہے وہ الاٹ کرتے ہیں, جو 13 تاریخ کے بعد دیے جائیں گے جنوری میں. تو لیکن اگر اس سے پہلے جو فیصلے ہونے ہیں, اگر یونیفارم, وہ دوسرا بھی تو کہتے ہیں ان کے وکلا کہ ان کے پاس ایک آپشن ہے کہ وہ کوئی ایسی رجسٹرڈ پارٹی کے ساتھ اتحاد کر کے ایک یونیفارم سمبل کے اوپر اگر آ جائیں تو اس سمبل کو ریپلیس پھر کر سکتے ہیں, جس کا خاطر فائدہ ہو سکتا ہے پی ٹی آئی کو. کیونکہ ایک چیز کم از کم لاہور میں بالخصوص نظر آ رہی ہے
पंजाब में तो मैं भी कोई नहीं घूम फिर सका, लेकिन लाहौर से जो है मौसम का पता चलता है। ये नून लीग परेशान है, कभी जो है मरियम साहिबा किसी हलके में जा रही हैं, कभी दूसरे हलके में जाना चाहती हैं, क्योंकि उन्होंने पीटीआई की वो एक कारकुन को जो है उनके मुकाबले में खड़ा करने का ऐलान किया हुआ है, जो कि इस वक्त पाबंद सलासल हैं, जेल में हैं, जबकि उनके वालिद तो पीटीआई के हामी नहीं थे, लेकिन वो अपनी बेटी की वजह से उन्होंने कागजात चले जमा कुली कराए। साहब, हमें शहजादा जुल्फकार साहब ने अपना कोयटा से ज्वाइन किया है। शहजादा जुल्फकार साहब, आपको वेलकम करते हैं। और सवाल हमारा जो है वो आपसे ये होगा कि हमको और हमारे नाज़रीन को थोड़ा इनलाइटन करें, हमें थोड़ा उसकी बताएं कि ये जो अपना मार्च हुआ है और जो नाराज़ बलोच रहनुमाओं की अपील है, इसका बलूचिस्तान के इलेक्शन के मंजरनामे पे कुछ इम्पैक्ट होता हुआ देख रहे हैं आप? आपकी आवाज कट गई थी, कौन सा ये जो आप ये बलोच यकजहती वालों की जो मार्च कह रहे हैं? जी, मैं कह रहा हूं कि ये जो मार्च था और उसके बाद एक अपील भी आई है जो नाराज बलोच रहनुमाओं की, तो आपके ख्याल में बलूचिस्तान के इलेक्शन के मंजरनामे पे उसका कोई इम्पैक्ट देख रहे हैं इन दोनों चीजों का? प्रॉब्लम है पर तो थोड़ा बहुत शहजादा जुल्फकार साहब के साथ हमारा राब्ता जो है वो प्रॉपर नहीं हो रहा। तो सांगी साहब, जो मौजू हुयो जी PMLN जा जेके अलायंसिस आहिनि ऐं ख़ासि तरह जॾहिं पाण सवेर ॾेखारियोसीं ऐं कोशिशि कयूं था जेकॾहिं वरी बि ॾेखारे सघूं ऐं उहो पुराणी विंडो ते अची करे असांखे उहो ॾेखारनि। कराची जे अंदरि जेको इलेक्शन थी 18 में ऐं उनमें जेको शहबाज शरीफ़ साहब 800 कुझु वोटनि ते हारायो। तव्हांजे ख़्याल में हाणे जेका हिते जेका हिननि जी अंडरस्टैंडिंग हुई त PMLN जेका आहे सीट एडजस्टमेंट कंदी, ज़ाहिर आहे कराची खां ॿाहिरि किथे एडजस्टमेंट कंदी ऐं कंहिंसां कंदी, ऐं उते PMLN खे कहिड़ो वोट बैंक आहे या ॿी कहिड़ी धुर आहे जंहिंखे PMLN सपोर्ट ॾींदी या वठंदी? इहो ई हुयो हिकु ॿ हल्का ऐं थोरो थोरो वोट जेको कराची जे अंदरि हुयो। जेकॾहिं उते बि जेका जो उनजी MKM सां हुन जो सीट एडजस्टमेंट वारा मामला, उन मुख्य सीट ते जिते शहबाज शरीफ़ साहब पाण उम्मीदवार बीहे थो, उते ई उनजो नथो थिए, त पोइ त माना इहा सीट एडजस्टमेंट न थी। ऐं ईअं ई पंजाब जे अंदरि बि असांखे नज़र अचे पियो। बिल्कुलु इहो वाहिद सीट हुई कराची में, बल्कि सिंध में, जंहिं ते MQM नून लीग सां को एडजस्टमेंट करे पई सघे या नून लीग खे को स्पेस ॾेई पई सघे। बाक़ी त सिंध में किथे बि घटि में घटि MQM जे कॉन्टेस्ट में का अहिड़ी शइ कोन्हे जेका उहो नून लीग खे सपोर्ट करे सघे। प्लस इन में इहो बि त भई हीउ जेको तक हुयो, उन तक में ख़ुदि अॻे नून लीग जो क्लेम बि रहियो, दावा बि रही, ज़ाहिर तो खटे आई इन करे। बाक़ी त कराची में मूंखे का बि अहिड़ी सीट कोन थी लॻे जंहिंमें को नून लीग जो उम्मीदवार अचे ऐं उन खे पंहिंजो बि हिकिड़ो वोट हुजे जंहिंखां पोइ हू उनखे सीट एडजस्टमेंट कंदी न। सीट एडजस्टमेंट जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हांजो ॿियो जेको बि इतादी आहे उन जा पंहिंजा मतलब सिंध ॿिचड़ा वोट सतह ते तव्हांखे PMLN जी सीट एडजस्टमेंट वारो मामलो रोले जो शिकार नज़र अचे थो पियो। रोले जो शिकार पंजाब ॾे हलूं था ऐं शाहीन कुरैशी साहब खां पुछूं था, पर शहजादा जुल्फकार साहब असांखे मुंहिंजे ख्याल में उन सां राब्तो थी वियो आहे। शहजादा साहब सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम जनाब। शहजादा साहब, किस तरह देखते हैं कि सवाल मेरा तो आपने शायद सुना कि नहीं सुना कि जो मार्च हुआ है और इसका क्या इम्पैक्ट पड़ता है हमारे इस इलेक्ट्रोल अपना उस पे जो हम बलूचिस्तान के अंदर देख रहे हैं कि इलेक्शंस पे क्या इम्पैक्ट पड़ेगा उसका? थैंक यू जी। देखिए, मैं जिस तरह कह रहा था कि उन इलाकों में जहां पर इंसर्जेंसी की सूरत-ए-हाल है या लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम है या हालात खराब हैं, उन इलाकों में जो पार्टियों का वोट बैंक है उस पर असर जरूर पड़ेगा। यही कितने अजला, क्योंकि पाकिस्तान सारा सुन रहा है, शायद उनको इसको क्वांटिफाई ना कर सके, अगर मैं आपसे पर्टिनेंटली पूछूं कितने अजला पे असर पड़ेगा? देखिए, उनमें जैसे आपका वेस्टर्न बलूचिस्तान है, मकरान का पूरा एरिया, सेंट्रल बलूचिस्तान है, जो आपका हब का ये लसबेला का कोई एरिया है, आपका खुजदार है, आपका कलात है, आपका सुराब है, मस्तुंग है, नोशकी है, खारान है और चागी है, वाशुक है। ये तमाम वो डिस्ट्रिक्ट्स हैं जहां पर ठीक ठाक
वोट बैंक है कौम परस्तों का, इधर इफेक्ट होगा। ईस्टर्न बलूचिस्तान में भी हालात खराब हैं, लेकिन उधर ऐसा सूरत-ए-हाल नहीं है। लेकिन जिस तरीके से मतलब कोलू, डेरा बुगटी और सिब्बी वगैरह में आप उतना इम्पैक्ट नहीं देख रहे? वो इम्पैक्ट कम है उसका, क्योंकि कॉम्परस वहां मजबूत नहीं है। कॉम्परस जैसे जिस वक्त ये एहतजाज कर रहे थे आपके तुर्बत में, उस वक्त कॉम्परस जमातों के लोग इनके कैंप के नजदीक से भी नहीं गुजरते थे। लेकिन इतना प्रेशर बढ़ा कि नेशनल पार्टी के लोग गए जाकर और वहाँ कैंपेन के साथ यकजहती करना पड़ा। इसी तरह बीएनपी के लोग वो नहीं गए, ना उन्होंने रास्ते में जब ये जा रहे थे इनको वसूल किया, इनको रिसीव किया या इनके पार्टिसिपेट किया या उनकी तरफ से कोई बयान कंडेम करते रहे, जरूर कंडेम, लेकिन उन्होंने कभी वो नहीं किया कि हमारे कारकुन जाके शामिल हो जाए इनके साथ और इनका साथ दें। जब इस्लामाबाद में जो कुछ उनके साथ हुआ तो फिर जो है बीएनपी की तरफ से आई और बीएनपी ने ये शायद समझा कि आगे चल के हमारे लिए कोई प्रॉब्लम है, तो नेशनल पार्टी के भी कोई तेज बयानात आना शुरू हो गए। और इसी तरह सरदार अख्तर मेंगल जब कोयटा आए तो उन्होंने गवर्नर उनका है, उन गवर्नर को बुलाया, प्रेस कॉन्फ्रेंस किया, गवर्नर को भेजा कि जाएं आप उधर मामला हल करके आए, अगर मामला हल नहीं होता है तो इस्तीफा देंगे आप, अच्छा, हम छोड़ देंगे ये वो। फिर उसमें उनका गवर्नर गया, प्रेसिडेंट जो है डॉक्टर आरिफ अलवी से उन्होंने मुलाकात की और उसके बाद डॉक्टर आरिफ अलवी ने प्राइम मिनिस्टर से बात की और वो मामला किसी हद तक उनको छोड़ दिया। अब भी वो चीजें मेरे ख्याल में शायद वो एहतजाज अपने तौर पर कर रहे हैं। तो बड़ा डिपेंड करता है कौम परस्तों का और इन इलाकों में इंडिपेंडेंट वो हैं जो उनके साथ देंगे तो उनकी वोट बैंक में इजाफा होगा। लेकिन जो लोगों ने वो नहीं किया और उनके साथ जो ज्यादती उधर हुई है तो ये उनके उस पे असर पड़ेगा वोट पे और दूसरे लोग आएंगे उधर से। जी, तो उससे आप समझते हैं कि ये कॉम्प्रस जो अपना खास तौर पर ये जो दो बलोच कॉम्प्रस पार्टीज हैं उसमें एक नेशनल पार्टी है, एक जिसको डॉक्टर मालिक साहब लीड करते हैं और एक जो है वो बीएनपी है जिसको अपना अख्तर मेंगल साहब लीड करते हैं, इन दोनों पार्टियों के को इम्पैक्ट पड़ सकता है, इनकी सीटें कम हो सकती हैं इस सारे एहतजाज की वजह से? जी बिल्कुल बिल्कुल इसका असर पड़ सकता है। और एक और चीज मैं देखता हूँ वो ये है कि एक आवाज उठ रही है कि हमें इलेक्शन का हिस्सा बनना नहीं चाहिए, हमें इलेक्शन में जाना नहीं चाहिए, हम थोड़ा सा इलेक्शन से दूर रहें। कि ये मिसिंग पर्सन्स का जो इशू है, फिर उनके जो है रिलेटिव्स हैं उनके साथ क्या हुआ और ये हो रहा है वो हो रहा है इस तरह हो रहा है वो, लिहाजा हमें जो है ना बिल्कुल किसी सूरत में जो है हमें नहीं जाना चाहिए और हमें इस चीज से बाइकाट करना चाहिए। ये अगर मजबूत हो जाता है तो टर्न आउट पे बड़ा कम वो असर उस पर काफी पड़ेगा। अच्छा, तो आपका ये है कि अगर टर्न आउट पे असर हुआ तो जाहिर है वो जो अपना नेशनलिस्ट सेंटीमेंट रखने वाला वोटर है वो घर पे रहेगा, तो उसके बाद मतलब ये होगा कि वो जिसको आमतौर पर कहा जाता है कि प्रो एस्टेब्लिशमेंट ट्रेडिशनल जो कैंडिडेट्स हैं वो फिर वो ऑक्यूपाई करेंगे वो स्पेसेस। जी बिल्कुल बिल्कुल, वो देखें जैसे 2013 में आपने देखा इलेक्शन में जो है वो 540 पे भी वोट लेके आ गए थे कुद्दूस बिजनौर साहब और वो वजीर आला भी बन गए थे। तो काफी असर पड़ेगा उन एरियाज में अगर बाइकाट कर दिया और ये इलेक्शन तक अगर ये एहतजाज करते हैं और इलेक्शन तक अगर ये आवाज बड़ी मजबूत हो जाती है, ये बयानिया बड़ा मजबूत हो जाता है कि हमें इलेक्शन से बिल्कुल दूर रहना चाहिए, ये हमारा एहतजाज है, ये भी एक किस्म का वो एहतजाज को अगर इसको दवाम बख्शता है उनकी इस्तेमाल उसको, तो फिर यह है कि अक्सरियत जो है अगर वो अलग थलग रहते हैं और वोट कास्ट करते नहीं निकलते हैं, लोग घरों से बाहर नहीं निकलते, क्योंकि गवर्नमेंट का और उन पॉलिटिकल पार्टीज का ज्यादा कोशिश होगी कि वो चाहे उनको 400 वोट पड़े, चाहे 1000 वोट पड़े, चाहे 5000, चाहे 2000 वोट पड़े, लोगों को निकालेंगे, वो कोशिश करेंगे दो लोगों को निकाल कर और उनको लाएंगे। 2013 में हमने देखा बिल्कुल इसी तरह की सूरत-ए-हाल बन गई थी। उसमें वो लोग थे जो पॉलिटिकल पार्टीज के लोग थे, उन्होंने खुद मुझे बताया, मैं नाम नहीं लेना पसंद करूंगा, कि उनको कहा कि जी हम तो बाइकाट करने जा रहे हैं और लोगों को बता रहे हैं, डीसी को बता रहे हैं कि इलेक्शन नहीं हो सकते, इतना खौफ है, लोग निकल नहीं सकते हैं। कहते हैं डीसी साहब ने कहा कि भाई जो कुछ आपके बस में है करते रहें, जाएं आप डब्बे लें। अच्छा शाहजाद जुल्फिकार साहब, फिर इलेक्शन हुए। ये जो आपने जिस तरह बताया कि मेंगल साहब आए और उसने गवर्नर को भेजा और उसने जाके वो बात की और फिर वो डॉक्टर महारंग और उसके साथियों को आज़ाद भी किया गया और वो आज इस्लामाबाद में प्रोटेस्ट भी कर रहे हैं, नेशनल प्रेस क्लब के सामने बैठे हैं।
آپ کے خیال میں ڈاکٹر اپنا اختر مینگل صاحب کی اس اپنا انیشیٹو کا ان کو کوئی فرق پڑا ہے، یا جس طرح آپ نے کہا کہ اسلام آباد کے اندر جو ان کو گرفتار کیا گیا پروٹیسٹر کو، تو اس کے بعد نیشنل پارٹی نے بھی بڑے سخت بیانات دیے، تو ان بیانات کا کوئی امپیکٹ پڑا ہے آپ کے خیال میں؟ ان کی طرف کچھ نرمی ہوئی ہے یہ پروٹیسٹ کرنے والے یا ان کے سمپیتھائزرز جو ہیں وہ ہمدردی رکھنے والے، کہ چلو کسی نہ کسی وقت پہ ڈاکٹر مالک نے یا سردار اختر مینگل نے اپنے ان بچیوں کا، ان خواتین کا، ان لوگوں کا، ان کی وارثی کی، ان کی مالکی کی؟ دیکھیں یہ ابھی فوری طور پر تو پتہ نہیں چلے گا، دو بیانیاں چل رہے ہیں نا. ایک وہ بیانیہ ہے کہ یہ الیکشن میں جاتے ہیں، یہ تو ان کو اپنی پڑی ہوئی ہے، یہ الیکشن میں ووٹ مانگنے جاتے ہیں، یہ چاہتے ہیں کہ الیکشن میں ان کو سیٹوں کی پڑی ہوئی ہے اور یہ کر رہے ہیں، یہ ایک بیانیہ چل رہا ہے. دوسرا بیانیہ یہ ہے کہ وہ کہتے ہیں کہ نہیں جی ہم تو پارلیمانی پارٹی ہیں، ہم بھی پیسفل وہ کرتے ہیں. شاید مجھے یہ لگتا ہے کہ دونوں پولیٹیکل پارٹیز نے، یا اسد بلوچ صاحب کی پارٹی تو بہت ہی ریڈیوس ہے اور ایک ہی ڈسٹرکٹ بلکہ شاید ایک ہی سیٹ تک ہے وہ پنجگور تک، لیکن ان دونوں پارٹیز کی تھوڑی سی ایک وہ پاکٹس ہیں، انہوں نے شاید دیر کر دی. ان کو بھی شاید نہیں پتا تھا کہ یہ وہاں سے نکلیں گے اور اس کو احتجاج کریں گے. وہ اس کو شاید سمجھ رہے تھے کہ یہ ایک ڈسٹرکٹ تک رہے گا، اور ان کو نہیں پتا تھا کہ وہ ڈسٹرکٹ سے نکلے اور تمام ان ایریاز میں گئے جہاں جہاں یہ دونوں پولیٹیکل پارٹی وجود رکھتی ہیں. مثلا جیسے وہ اس سے نکلے پنجگور آئے، تربت سے نکلے پنجگور آئے، ادھر سے درمیان میں سے نکلے وہ ان کے گڑھ جان. اچھا ایک اور آخری سوال، آپ کے خیال میں یہ دونوں پارٹیاں آپس میں بھی ہم نے دیکھا ہے کہ ان کے درمیان کوئی ایڈجسٹمنٹ سیٹ کے اوپر یا کوئی الائنس کی صورت میں نہیں بن پا رہا، آپ کے خیال میں اس وقت دونوں کو ضرورت ہے؟ کیا یہ دونوں کی قیادت جو ہے وہ محسوس کر رہی ہے کہ ہم جب اس وقت جا رہے ہیں تو ہمیں مل کے الیکشن لڑنا ہوگا اور نیشنلسٹ بیانیے کے اوپر ہم مل کے لڑیں گے تو شاید ہم کچھ بہتر پرفارم کر سکیں؟ اس طرح کی کوئی ہے اپنا ان کو پریشر فیل ہو رہا ہے، کوئی فیلنگ ہے دونوں پارٹیوں کی قیادت کے بعد؟ دیکھیں میں صرف اس کو ایک لفظ کر کے پہلے اس بات کو میں کمپلیٹ کر لوں. تمام ان حصوں سے وہ گزرتے ہوئے آئے تو کوئٹہ میں بھی رہے تو اس طرح وہ نہیں تھا. اب جب اتنا نہیں تھا تو اس کے بعد شاید انہوں نے لیٹ کر دی. باقی آپ کا جو سوال ہے، وقت کی ضرورت ہے کہ یہ دونوں پولیٹیکل پارٹیز اپنے ان بغض کو، ایک دوسرے کی جو نفرتیں ایک دوسرے کے خلاف ہیں، ہم نے تو کلوز دیکھا ہے کہ ان دونوں پولیٹیکل پارٹیز کے اندر کچھ ایسے لوگ موجود ہیں جو لیڈرشپ کو ایک دوسری پارٹی کے نزدیک جانے سے روکتے ہیں. ان کا بغض ختم ہونا چاہیے، ان کی نفرتیں کم ہونی چاہیے. وقت کی ضرورت ہے، جس طرح یہ مارچ کا مسئلہ ہے، مسنگ پرسن کا مسئلہ ہے، اور بلوچستان کے ریسورسز کا مسئلہ ہے، وسائل کا مسئلہ ہے. دونوں اکٹھے ہو کے لڑیں تو فائدہ ان کو ہوگا، ورنہ فائدہ ہوتا ہے کس کو؟ جے یو آئی کو فائدہ ہوتا ہے، فائدہ ہوتا ہے ان انڈیویجول کو، فائدہ ہوتا ہے، فائدہ ان الیکٹیبلز کو ہو جاتا ہے. ان دونوں کو ایک دوسرے کے خلاف لڑتے رہتے ہیں. یہی ہوتا ہے کہ 65 کی ایوان میں یہ 4 سیٹیں 5 سیٹیں لے کے کامیاب ہوتے ہیں اور ساتھ بیٹھ جاتے ہیں. اور اگر تھوڑا سا ان کو اسپیس، لیول پلینگ فیلڈ ان کو مل جاتا ہے تو پچھلی دفعہ 2013 میں نیشنل پارٹی 10 سیٹیں لے کے بیٹھی ہوئی تھی، 9 سیٹیں لے کے بیٹھی ہوئی تھی. پھر اگلے الیکشن میں 2018 میں بی این پی 10 سیٹیں لے کے یا 9 سیٹیں لے کے بیٹھی ہوئی تھی. تو دونوں کو اس طرح ہوتا ہے، ورنہ ادروائز تو وہ 2 4 سیٹیں لے کے وہ اپنا. بڑی مہربانی شہزادہ ذوالفقار صاحب، آپ نے ہمیں کوئٹہ سے جوائن کیا. ناظرین، بلوچستان جے سیاسی منظرنامے کے حوالے سے، چونڈ صورتحال کے حوالے سے بلوچ کانفرنس سیاسی پارٹیوں جن خاص طرح بی این پی مینگل صاحب کی پارٹی، نیشنل پارٹی جا ہے جو ڈاکٹر مالک صاحب کی پارٹی، انہوں کی وقت کیا صورتحال ہے جی بدھاؤ پے اساں کے شہزادہ ذوالفقار صاحب تو کترن ضلع میں کلات، مکران، لسبیلا، حب، خوزدار کترن ضلع کے اندر جو ہے ان سجی موومنٹ جو امپیکٹ پوندو، ان جو لامحالہ نقصان ان بنی کانفرنس پارٹین کے پوندو آ. بہرحال پنجاب کے اندر جا سیٹ ایڈجسٹمنٹ کے حوالے سے پی ایم ایل این کے جے چیلنجز ہیں ان بابت معلوم کیوں تھا. شاہین قریشی صاحب، قریشی صاحب کیا دیکھ رہے ہیں وہاں پہ؟ چودھری شفاعت صاحب نے بھی بیان دے دیا کہ وہ سیٹسفائیڈ نہیں ہیں پی ایم ایل این کے ساتھ سیٹ ایڈجسٹمنٹ کے حوالے سے، اور استحکام پاکستان پارٹی سے بھی جو ایڈجسٹمنٹ کی باتیں ہوئی تھیں وہ بھی شاید اپنا پایا تکمیل ہوتے ہوئے ہم نہیں دیکھ رہے. جی بڑی کنفیوژن ہے
جس طرح کے علیم خان جو ہیں لاہور میں، وہ مریم نواز کے سامنے حلقے میں کاغذات جمع کرا چکے ہیں، لیکن بعد ازاں علیم خان صاحب نے وہاں پہ خانے وال سے بھی کاغذات جمع کرائے، صوبائی بھی، کیونکہ وزارت اعلیٰ کے حوالے سے بھی اور قومی سطح پہ بھی. لیکن یہاں پر بہت زیادہ کنفیوژن ہے کہ ان کے پاس کینڈیڈیٹ الیکٹیبل بہت زیادہ آ گئے ہیں، اور کیا ان کا جو ہے استحکام پارٹی سے الائنس ہو سکے گا، کیا یہ 40 سیٹیں دینا افورڈ کر سکے گی نون لیگ. تو اگر یہ نہیں دیتے ہیں تو الیکٹیبل تو ان کے پاس بھی ہیں، لیکن سوال پھر وہی ہے کہ پی ٹی آئی کا فیٹ کیا ہوتا ہے. کیا پی ٹی آئی لیڈر کو کوئی عدالت سے فیور ملتی ہے، کوئی سمبل کے اوپر فیور ملتی ہے، تو رزلٹ جو ہے پنجاب کا فوری طور پہ چینج ہو جائے گا کہ ووٹ جو ہیں ڈیوائیڈ ہو جائیں گے. پی ٹی آئی میں بھی ہوں گے الیکٹیبل، استحکام کے بھی ہوں گے، نون کے بھی ہوں گے، پیپلز پارٹی کے بھی ہوں گے. تو بہت سارے جو ہے نا بہت ہی قریشی صاحب جو آپ بات کر رہے ہیں، اگر پی ایم ایل این 40 سیٹیں استحکام کو دے دے، اور جس طرح اپنا سانگھی صاحب بتا رہے تھے کہ اس کی اپنی پی ایم ایل این کی اپنی سروے کے مطابق 25 سے 30 سیٹیں یا 30-32 سیٹیں جو ہے وہ پیپلز پارٹی کے حق میں جا رہی ہیں، جو سروے سانگھی صاحب نے کوٹ کیا. اور اس کے ساتھ ساتھ اگر ظاہر ہے کہ چودھری نثار اور اس طرح کے انڈیویڈولز بھی ہیں جو آزاد امیدوار کے طور پر، جن کے بارے میں کہا جاتا ہے کہ وہ شاید آ جائیں، اور پھر کاف لیگ والے بھی ہیں، تو پھر پی ایم ایل این کے لیے بچتا کیا ہے اگر وہ 40 سیٹیں دے دے استحکام کو؟ ہاں نہیں دیکھیں، پی ایم ایل این تو گزشتہ رزلٹ جو اور پھر پی ٹی آئی کے جو لوگ کھڑے ہوں گے، ظاہر ہے وہ بھی اس طرح تو نہیں کہا جا سکتا کہ وہ اگر انڈیپینڈنٹ بھی کھڑے ہوں تو وہ بالکل زیرو پہ تو نہیں آئیں گے. ظاہر ہے 5, 8, 10, 15, 20 وہ ان کا بھی کوٹا اگر رکھیں تو پھر تو پی ایم ایل این آپ کو سب سے چھوٹی جماعت نظر آئے گی. ہاں جی، مطلب ہے کہ یہ ساری جماعتیں قریب قریب ہو سکتی ہیں، مطلب ہے کہ ایگزیکٹ تو بات نہیں کی جا سکتی، لیکن یہ آگے پیچھے ہی ہوں گے کہ اگر کسی کے پاس 40 ہیں تو کسی کے پاس 30 ہیں، کسی کے پاس 55 ہیں، یا اسی طرح کا کچھ منظر نظر آ رہا ہے. چونکہ ابھی جو زیادہ کینڈیڈیٹ ہونے کے بعد جنہیں ٹکٹ نہیں ملے گی، ابھی ان کی ناراضگیاں سامنے آنی ہیں. ابھی پارٹیاں چھوڑنے کا مسئلہ ہوگا، پارٹیوں کی وابستگی چھوڑ کے جن پارٹیوں کے کینڈیڈیٹ نہیں ہیں وہاں ٹکٹوں کے لیے اپلائی کیا جانا رہتا ہے ابھی. تو اس طرح یہ بھی ہوگا کہ جو اگر وداؤٹ سمبل پی ٹی آئی لڑتی ہے تو مخصوص طبقے جو ہیں کچھ اور آزاد لوگوں کو بھی کھڑا کریں گے، تاکہ آزاد جو ہیں امیدواروں کے درمیان کنفیوژن ہو اگر ایک یونیفارم سمبل یا علامتی نشان نہیں ملتا. تو یعنی پنجاب کی صورتحال اس وقت استحکام پارٹی، پی ٹی آئی، پیپلز پارٹی، نون لیگ اور کاف لیگ اور دیگر الیکٹیبل، جس طرح آپ نے یعنی 4 میجر شیئر ہولڈر پنجاب کے اندر آپ دیکھ رہے ہیں، اس میں ایک جو ہے پی ایم ایل این ہے، ایک استحکام ہے. پی ایم ایل این ہوتی ہے تو پی ایم ایل این سندھ میں لوزر ہے. نہیں، پنجاب کے اندر 4 مین اسٹیک ہولڈر آپ دیکھ رہے ہیں، اس میں پی ایم ایل این، پی ٹی آئی، استحکام اور پیپلز پارٹی، یہ 4 میجر پولیٹیکل پارٹیز آپ پنجاب میں اس وقت الیکشن کے منظرنامے پہ دیکھ رہے ہیں. جی باقی پاکٹس. دوسرے نمبر پہ ایک اور بات ہے کہ نون لیگ جو ہے پھر جو وہ تاثر دے رہی ہے نون لیگ کی، تو وہ صورتحال نہیں رہتی. کیونکہ میں تو شہزادہ ذوالفقار صاحب کو بھی یہ کہنا چاہ رہا تھا کہ مریم نواز نے جو آج ٹویٹ کیا ہے کہ بی ایل اے کے جو لوگوں کو مین اسٹریم میں آنے پہ، تو انہوں نے ان کی تعریف کی ہے، تو اس کے اوپر میں نے سوشل میڈیا پہ دیکھا ہے کہ نیشنلسٹ لوگوں نے بہت کنڈیم کیا ہے کہ آپ نے خواتین پہ، جو بلوچ خواتین پہ تشدد کی تو مذمت کی نہیں ہے، لیکن ان کو جو ہے آپ نے بڑا گلوریفائی کیا ہے. چلیں اب قریشی اپنا آخری ایک منٹ رہتا ہے. صحیح سانگھی صاحب، تہاں ان سجے جو پنجاب کے حوالے سے شاہین قریشی صاحب مسئلو بتایا، تہاں تو 80 90 95 80 کا 90 95 تو وجہ پیا، پر قریشی صاحب چے تو یہ 40 50 کے وچ میں 2-3 پارٹیوں جو یہ ایک ॿिए जे अॻियां पोयां हूंदियूं. उहो त 2 शयूं. हिकिड़ो त इहो त इहो ख़ुदि पूरो नून लीग सर्वे हुयो. ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा त उहो उन वक़्तु आहे जॾहिं पी टी आई मैदान खां ॿाहिरि आहे. ठीकु आहे न. अच्छा, पर वरी बि इहो जेको सॼो आहे उहो फिगर अहिड़ो आहे जेको नून लीग 2018 में बि कयो हो समवेयर. त मुंहिंजो मतिलबु इहो आहे त हिन सॼे सीनरी में सभु कुझु करण खां पोइ बि जेकॾहिं नून लीग उते ई बीठी आहे
ओतिरियूं सीटूं बि खणे त पोइ एॾो वॾो न पर जेको- कुरैशी साहब त ओतिरियूं बि उनखे कोन पियो ॾे। मुंहिंजे ख़्याल में आऊं कुरैशी साहब खां इन मामले में डिफर थो कयां। अच्छा हा डिफर थो कयां। इहो वधीक रियलिस्टिक जेको आहे उहो इहो ई आहे त भई इहो जेको फिगर आहे से के भई 80 बदिरां 75 थी सघे थो, 80 जे बदिरां 85 थी सघे, 90 थी सघे थो, इन टाइप जी हिकिड़ी शइ आहे। छो त उन्हनि जो बहरहाल हिकिड़ो त पंहिंजो आहे न जेके इलेक्टेबल आहिनि, जेको वोट बैंक आहे उहो त आहे न, कंहिं हद ताईं त आहे न। जीअं सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जो आहे ऐं यकीनी ऐं तौर ते जॾहिं उहो- को वॾो चैलेंज हुननि खे मौजूदु न आहे PTI जो, ऐं वधीक ॿी ॻाल्हि इहा त माण्हू इन तरफ़ ईंदा त भई माण्हुनि खे इहो लॻे थो त PMLN जेका आहे ईंदड़ वक़्त में पंजाब में ऐं फेडरल में उते जेका आहे गवर्नमेंट ठाहे थी। पर हाणे उहो इहो हिकु फीडरल वधीक वारी करे- त मिथ जेका आहे उहा काफ़ी हद ताईं तब्दील थी चुकी आहे, छाकाणि त ख़ासि तरह बलूचिस्तान में जेको कुदूस बिज़नजी पंहिंजो सरफराज़ भुगटी ऐं ॿियनि ऐलान कया, उनखां पोइ उनखां पहिरियों जेका आसिफ़ ज़रदारी साहब जेको चयो त हिकिड़ी यूनिटरी गवर्नमेंट ठहंदी। बहरहाल इहे समूरा मामला ईंदड़ ॾींहंनि में वधीक उन ते डिस्कस कंदासीं। सांगी साहब तव्हांजी वॾी महिरबानी, कुरैशी साहब आपकी वॾी महिरबानी। नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु।